जी बिल्कुलु, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां क़ौमी असेंबली जे हल्के NA 200 में। हितों जे हवाले सां ॿुधायां त देई ऐं शहरी जेको वोट हितां जो रजिस्टर आहे हिन हल्के में, उहो 4,57,000 वोट रजिस्टर आहे। ऐं जेको मर्दनि जो हिन में वोट आहे उहो 2,44,000 वोट आहे। ऐं जेको औरतुनि जो वोट आहे उहो 2,12,000 वोट खां ज़ाइद रजिस्टर आहे। ऐं इन में ॿुधाइण थो हलां त पीपल्स पार्टी जो जेके MNA हितो पहिरियों बि 15 सालनि खां हुक्मरानी करनि पिया, उहे मुंतकिब थिया हुया। नोमान इस्लाम शेख जेके वोटर हुया उनखे खटराईंदा हुया। 15 सालनि खां उहे हिते MNA रहिया। अचो त हिन हल्के जी आवाम खां पुछो था त हुननि जा जेके बुनियादी हुकूक हुया उन्हनि खे मिलिया आहिनि, ऐं नोमान इस्लाम खे वरी वोट ॾींदा या के ॿिए शख़्सियत खे वोट ॾींदा। माण्हुनि खे अपील आहे सिंध वारनि खे त कॾहिं PP खे वोट न ॾियनि। PP खे घणा दफ़ा आज़माए चुकिया हो त हाणे वरी न आज़मायो। हाणे कंहिं पार्टी खे आज़मायो त JUA खे आज़मायो, मौलाना फज़लुर रहमान खे। तव्हां हिकु दफ़ो आज़माए ॾिसो, ॿोॾि आई, हेॾ आई, बरसातियूं थियूं थी, केॾो कमु ॾिनो जमियत उलमा। 15 सालन सां असां पीपल्स पार्टी खे वोट ॾेई था रहूं। इंशाल्लाह उन्हीं खे ॾींदासीं, पीपल्स पार्टी खे वोट। अरसलान नोमान साहब वारा जेका कमु कराइनि था उहो भला कमु कराइनि था। हिते को ॾिसो तव्हां, बेड़ी चौक तो थर्मल को ॾिसो, शालीमार फाटक को ॾिसो, अयूब गेट ताईं रोड ठाराइनि था, लबे मिरान वाला रोड ठाराइनि। VIP कारकर्दी अरसलान मेयर साहब जी बि असां नोमान साहब खे वोट ॾींदासीं। हाणे असां कंहिंखे बि वोट न ॾींदासीं। असां सखर खे अपील कंदासीं त काथे बि निकिरण जी ज़रूरत न आहे वोट वारे ॾींहं में। हाणे ॾिसो हे बैनर लॻल आहिनि न, हिन ते घणो ख़र्चो थियो हूंदो, हिननि ते करोड़ रुपया हिननि ख़र्च करे छॾिया। मासूम ॿार खे जेको ऑटो खणण लाइ न, हे बैनर जेको आहे इहो असांजो कोई फ़ाइदो न आहे। हिते तव्हां ॾिसो मेट्रो बस हणी छॾी अथऊं। मेट्रो बस ते अरबे खरबे रुपया जेको आहे न करप्शन थी हूंदी। ईअं न आहे त करप्शन न थी हूंदी। कहिड़े कम जी मेट्रो बस असांजे रोज़गार ॾियनि न, रोज़गार ते ख़र्च करनि न, त पोइ चऊं यार वाकई कोई कमु था कनि। कोई बि कमु न कयो अथऊं, को बि चवण वारो बि न आहे। बसि इहे जेका जलसा जुलूस जेका चापलूसी माण्हू जीए भुटो करनि था, इहो नुक़सान था ॾियनि सिंध खे। ॿाहिरि हलिया वञो तव्हां, कंहिं बि मुल्क में ईअं न आहे किथे 5 मिंट बिजली वेंदी आहे त लाइन अप थी वेंदो आहे पूरो निज़ाम वापदा जो। त बाबा छो वई, कहिड़ी वजह खां वई, हिते रिपोर्ट ॾिजे। हिते कोई पुछण वारो ई न आहे साईं। वापदा वारा पाण चोरी था कराइनि बिजलियूं। हे जो तव्हांखे नज़र अचे थो न मीटर, हे इन जो मतिलबु सख़्ती करण जो इहो आहे त असांखे पैसा ॾियो। हाणे वापदा वारा पंहिंजे खीसे में भरदा, ॿियो कुझु बि न आहे। चवण जो मक़सदु आहे गरीब खे हक़ु नथो मिले। ॿियो जेका चापलूसी माण्हू साईं जे अॻियां, नासिर शाह जे अॻियां, नोमान शेख जे अॻियां आहे, उन्हनि खे हक़ु मिलंदा घर वेठे ई। मीर मार साहब खे ॾींदासीं, मीर मार साहब खे ॾींदासीं वोट। असां हिनखे आज़माए ॾिसो न, पुराणे माण्हुनि खे आज़मायो आहे, खोड़नि खे आज़मायो आहे, ऐं मीर मार खे बि आज़माए ॾिसो। असांखे कमकार कंदो आहे उहो, बहितरीन माण्हू तमामु। साईं असां वोट ॾींदासीं इमरान खान खे। साईं असां परेशान आहियूं, ग़रीब आहियूं, छा कयूं। जेको पेट्रोल सस्तो हुयो त असां पंहिंजो घर हलायूं पिया। 150 रुपए लीटर हुयो, हिन 300 रुपया लीटर करे करे असांजो हालत इहा करे छॾी आहे त असांजा बच्चा बुख ते वेठा आहिनि। रक्शे किराए जो रक्शो आहे, किराए जो मकान आहे, छा कयूं, परेशान केरु असां आहियूं तव्हांजे साम्हूं, छा करे सघूं था असां। मानी खाइण कोई मोहताज थी विया आहियूं, असांखे परेशान एॾो कयो अथनि। हम उसको देंगे जिसके नाम पे पर्चा कटता है, जिसके नाम के ऊपर पाबंदी लगती है, हम उसको वोट देंगे। हम उसको वोट देंगे जो इसराइल और अमेरिका के खिलाफ बोलता है, जो फलस्तीन की आवाज को बुलंद करे, जो मजलूम की आवाज को उठाए, जुल्म के खिलाफ बोलेगा, उसको हम वोट देंगे। उसका आवाज, उसका नाम है इमरान खान, जो जेल में बैठा है। आम चूंडनि जे हवाले सां क़ौमी असेंबली जे हल्के NA 200 जे अवाम जा वीचार तव्हां ॿुधिया। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हुकूमत में जेके नुमाइंदा मुंतकिब थी अचनि था, उन्हनि खे खपे त अवाम जे 5 सालनि खां पोइ बि वापसि अचनि, न कि 5 साल परे थी वञनि। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सखर।